नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खैरपुर खां ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार अहमद खोड़ो प्रेस क्लब खैरपुर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त अवाम जी ताक़त सां वफ़ाक़ी हुकूमत घर वेंदी। 6 महीननि दौरान अवामी जदोजहद प्रेशर वधी सघे थो। इमरान खान हाणे बि अकेलो ऐं अॻिते बि वधीक अकेलो थी वेंदो। सियासी जमायतूं मिली करे एहतजाज कयो त हिकु करे पवंदासीं। मुल्क में हिन वक़्तु ज़रूरत आहे ॿीहर इलेक्शन कराई वञे। हुकूमत खे घर मोकिलण लाइ हुकूमत खां नाराज़ अख्तर मेंगल ऐं चौधरी भाइरनि सां राब्तो कयो वेंदो। हुकूमत नाकाम थी चुकी आहे। हाणे अवाम गो न्याज़ी गो जा नारा हणी रही आहे। वफ़ाक़ी हुकूमत काज़ी फ़ाइज़ ईसा मथां जेको रेफरेंस दाख़िल कयो अदलिया ऐं जजनि खे कंट्रोल करण जी कोशिशि कई आहे। वफ़ाक़ी हुकूमत अदलिया खे पंहिंजे कंट्रोल में रखणु चाहे थी ऐं जजनि जी जासूसी करण सबबि अनवर मंसूर खान जी इस्तीफ़ा साम्हूं आई आहे। फुर्ग नसीम असल में फुर्ग तक़सीम आहे, जंहिं लाइ MQM चवे थी त हू असांजो वज़ीर न आहे। मौजूदा वफ़ाक़ी हुकूमत जजनि साहिबनि खे तज़लील जो निशानो बणाए रही आहे। जजनि साहिबनि जी जासूसी नए पाकिस्तान जी ॻाल्हि कंदड़नि जो नयो तोहफ़ो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।